ओ भाई कुत्तो उधर से ईंदो आहे उनखे थोरो माण्हू टुकर ॾींदो आहे। हे सॼी राति असां चौंकियूं ॾिनियूं, सॼी राति थकायूं, असांजे लाइ बि को नाश्ते जो ज़रो खणी आ। हिकिड़ी बुख बि मां गई ग़रीबनि खे मारे छॾियो आहे। वारो कयो खणी अचो खणी। मासाद महबूब ओ जागे वारे खे त बुख घटि लॻंदी आहे, तोखे बुख छो लॻी आहे? मां त सॼी राति जंगू कयूं अथमि, हलो हला हलो हला हलो हला। तोखे कहिड़ी ख़बर बा, तूं ओजागो करी त ख़बर पई त ओजागा छा थी था हल। हर पछड़ी पियो तो करी हिते बि रुगो डंडड़ी ॾेखारिया आहे न। अदा इहो सॼी राति मिठू मंगराड़ दाऊं पे कयूं, इहो मसलो छा आहे? मिठू इहो मिठू मंगराड़ न बाजा ई सॼे घोट खे ख़बर आहे। राति जो निंड मां उथंदो वठी रड़ियूं कंदो आहे, हिनखे रड़ियूं करण जी पुराणी आदत आहे। शलन को बिल्लो हुनजे लोड़े में खड़को करे सॼी राति रड़ियूं कंदो, माण्हू खे जगाईंदो त चोर अची विया। ॻाल्हि त ॿुध मासाद महबूब, किथे इहो बिलो तूं त न आहीं। वाड़िया मासा त वाड़े वा, हिकिड़ी सॼी राति असां चौंकी ॾियूं, डोरी असांजे मथां हर भरो पहुता न इल्ज़ाम पियो थो हणी त तूं इहो कमु कयो आहे। न बाबा मूंखे का ख़बर कान्हे का, पर हिकिड़ी ॻाल्हि त सॼे ॻोठ खे ख़बर आहे, भाॼाई खे बि ख़बर आहे। 2-3 साल अॻु हिन मिठू मंगणार जे दोल में ॿिली गिड़ी, पोइ तव्हां छा था सम्झो उहो दोल कीअं पियो टोके सॼी आगुर ते, उन खां वठी हिनखे ख़बर पइजी वई याद ही का जिन्नात आहे ख़ैपात आहे जेका असांजे मंगणार जे भाॼी ऐं दोल वॼाइण ते एतिराज़ थी करे हिनखे राति जो हिनखे उथाराईंदा आहिनि। इहो मिठू मंगणार रड़ियूं कंदो आहे। अदा इहो दरिया खान तोखे पाण जहिड़ो थो सम्झे। सची आई भाॼाई, सची आई, तॾहिं त मां साध लाइ वरी नची आई। नसीबा हिन जहिड़ो अलाह कंहिं दुश्मन खे बि न करे। महबूब मिठो माण्हू आहे, महबूब जहिड़ो मिठो माण्हू थियण को सोलो न आहे, तूं न थी सघंदे पापा। भला इहो भाॼे मानी ॾींदो या ॾिठिया वादन में चको क्या छितो खणा कंदो पाणिया सभिनी जा मथां। न न अदा तूं भेदे, मां तुंहिंजे लाइ मानी खड़ी थी अचां। महिरबानी गई लॻड़ी सॼी ॾिजां। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।